दिल के खुशियों के दिलासन दे एलआईसी सुनवाना दे इस्लाम दे एलआईसी हर के शाह फरमान साहब दिया ने जाकर ता सभी दोस्तों की मेहरबानी तो शाही हमारे आगे साथ मेहरबानी तो असा हमेशा हर साथ में जाए इलेक्शन कमेटी हुए या एक मसला होता है पर हमेशा असा जागदा आहियूं त सभिनी खे जागे मोहम्मद अली गांव मोहम्मद अली मेहरबानी ऐं इन्हनि जेको अॼोको काज कावश इक़बाल लाइ जे सभ लाइ ही सालगिरह थी लाइ मल्हायो आहे इहो तमामु हिकु बहितरीनु क़दम आहे जंहिंमें हिते वेठल मुंहिंजा सभु ऑफिसर यूनिवर्सिटी खां कई आहे महिमान स्टेज ते वेठल सभु दोस्तनि कंहिंजो बि दोस्त नालो रहिजी वियो हुजे त मात्र असल में कावश इक़बाल पहिरियों शुरू में त काज़ी इक़बाल इबरत इक़बाल हूंदी इबरत खां पोइ कावश इक़बाल कहिड़ी काज़ी ऐं तमामु कावश इक़बाल बहितरीनु कमु कयो आहे उन्हनि में 3 सालनि ते हमेशह पूरी सिंध ॿार हिन कावश इक़बाल मीडिया जो जल्दी तौर आहे पढ़ी वञे थी ऐं कावश इक़बाल पहिरीं उहा वाहिद इंटरनेशनल इक़बाल आहे जो चवंदा आहिनि त ॿराड़ी हुजे या शहर हुजे या कंठे जो हुजे हमेशह कावश इक़बाल इहे नंढा मसइला हुजनि वॾा मसइला हुजनि असां ऑफिसरनि सां उस्तादनि सां हुजनि यूनिवर्सिटी जा हुजनि या ॿराड़ी जा हुजनि किथे कंहिं ॾियण सां ज़्यादती थिए थी किथे कंहिं थिए थी त हमेशह कावश इक़बाल ही आवाज़ जेको साथ ॿुधायो आहे लिखायो आहे हिते याक़ूब सूरो साहिबु आयो आहे हुन जी महिरबानी मां जीअं अचण सां आयुसि हिते मथे जेको असांजो बोर्ड लिखियलु हुयो हुन ते लिखियलु त एडिटर त मोहम्मद अली की त हुनजी ग़लती कई आहे कमु वॾो भलो कयो अथई पर इन जाइ ते नंदी भवन नालो अचणु ज़रूरी आहे छो जो असांजो हीउ जामशोर जो ज़िलो आहे ऐं हीउ जामशोर जो ज़िलो हीउ जेको काज आहे मल्हायो असांजे सेवा जो दोस्तनि हुननि खे शाबत आहे पर हीउ काज हुन सां गॾु नंदी भवन हुन में शामिलु हुजणु घुरिजे ऐं हुनजो साथ ज़रूरी आहे जो हमेशह अख़बार असां जेको बि हिते प्रेस रिलीज मोकिलींदा आहियूं या ॿियो मोकिलींदा आहियूं त हमेशह नदीम असां खां मौक़ुफ़ वठंदो आहे चाहे राति जा 12 हुजनि 11 हुजनि तॾहिं नदी मौक़ुफ़ वठंदा साईं हीअ शयूं थियूं आहिनि तव्हां पंहिंजो मौक़ुफ़ ॾियो छो जो इहो उसूली हिकु प्रोफेशनल अख़बार जो इहो उसूली फर्ज़ु आहे त हमेशह जंहिंजे का बि का न्यूज़ हले थी या जेको बि थिए थो त उनजो मौक़ुफ़ वठणु तमामु ज़रूरी हूंदो आहे इहो प्रोफेशनल साफ़ ई हूंदो आहे त नदीम भंवर हमेशह 11 बजे 12 बजे फ़ोन करे मूंखां पुछंदो आहे साईं हीअ आहे तव्हां पंहिंजो मौक़ुफ़ बयानु कयो छो ज़ाहिरी आहे कि प्रोफेसर साहिबु असां मौक़ुफ़ ॾींदा आहियूं त मुंहिंजे ख़्याल में हिते जेकी जामशोर में हिते महिनत कई आहे 10 सालनि खां वठी 2010 खां वठी 2020 साल थी आहिनि त मुंहिंजो नदीम भवन सां वास्तो पियो आहे त मां नदीम खे चाचो हाकुम आहे उहो पुराणो साथ बि आहे दोस्त पर नदीम खे मां जस थो ॾियां ऐं इहे वाधायूं थो ॾियां नदीम खे त हिन जामशोर जे आवाम जे लाइ सिंध जे आवाम जे तरफ़ कावश आवाज़ु उथारियो आहे बिल्कुलु हिन में को शक न आहे पर हिन जामशोर जो जेको आवाज़ु आहे सो नदीम भंवर ई देश सां हाईलाइट सभिनी दोस्तनि जी महिरबानी याक़ूब सूरो साहिब जी बि ऐं साईं न्याज़ भंवर साहिबु अची विया हिते त तमामु सुठो थिया न्याज़ भंवर साहिबु अची विया त थी सघे थो त मां अञा वधीक दिलि खोले हुन सां ॻाल्हायां कुझु शयूं ॿियूं पर हाणे हिन मौक़े ते सालगिरह जे मौक़े ते मां इहो ई थी सघां थो त अलाह साईं कावश खे अञा उहो वधीक मान ऐं मर्तबो ॾींदो ऐं सिंधियुनि जे सिंधी हुजे उर्दू स्पीक हुजे कहिड़ो बि हुजे उन्हनि जे हक़ लाइ कावश जो आवाज़ु उथारियो आहे हाणे ॻाल्हाइण लाइ त अगरि वेंदासीं त तमामु घणियूं ॻाल्हियूं थींदियूं पर हाणे असांजा ॿिया दोस्त मुक़ररु आहिनि मां अगेन सेवा जे दोस्तनि सिंध मुंहिंजा सभु जेके ऑफिसर आयल आहिनि सिधे मुलाज़िम तव्हांजा ॿार यूनिवर्सिटी जा कई आहे उन्हनि सभिनी दोस्तनि जी महिरबानी छो जो ईद जा 3 ॾींहं हूंदा आहिनि ज़ाहिरी आहे हर कंहिंजी पंहिंजी नंढियूं नंढियूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि उन्हनि सभिनी खे छॾे करे अॼु कावश जी हिते सालगिरह लाइ निकिरी आया आहियूं त ज़रूरु कावश जी उहा हिते अहमियत हूंदी ऐं हिते इहा मोहम्मद अली गांधी जो काज कयो आहे ऐं हुते नदी भवन जी अहमियत हूंदी हुनजे करे असां सभु कमु छॾे आहिनि सभिनी जी महिरबानी सलाम